हाय गाइस, अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक टू अ ब्रांड न्यू इशाफदा का व्लॉग। अगर आप लोगों ने मेरा चैनल अभी तक सब्सक्राइब नहीं किया तो जाके सब्सक्राइब करें एंड डोंट फॉरगेट टू हिट द बेल आइकन। पहले तो मुझे ये बताएं कि आप लोगों को मेरे व्लॉग्स कैसे लगे हैं, और दूसरी बात ये है कि फाइनली मुझे आज पता चल गया है कि मेरा यूट्यूब चैनल है अल्हम्दुलिल्लाह, और मैं आज घर से ही व्लॉग बना रही हूँ। वाह 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 वाह। क्योंकि हमेशा मैं जब बाहर जाती हूँ तो मुझे आदत आए आई फॉरगेट कि मेरा व्लॉग है जो बनाना है मुझे। एनीवेज़, आज जो है मैं बहुत खुश हूँ। वो क्यों खुश हूँ आपको लग रहा होगा कि किसी बड़े इवेंट में जा रही है, इट्स फैमिली फेस्टिवल, हम वहाँ पे जा रहे हैं। लेकिन मेरी खुशी का राज कुछ और है। आप देख रहे हैं आज मैंने जो है ना वो ये लगाया है, क्या कहते हैं, काजल, मिडिल फैमिली। आज मैंने लगाया हुआ है काजल और इतना हसीन और जमील लग रहा है ना इस रेड वाले जोड़े में। आए हाय हाय, कहीं कातिल ना कर दूँ किसी को। यार ये कितनी औसम है यार। तो फाइनली हम आ चुके हैं अल फातिमा लॉन पे, और यहाँ पे कुछ ऐसे सीन्स हैं। यहाँ पे जो है वो स्टॉल्स लगे हुए हैं। 1 बाय 1 मैं आपको दिखाऊंगी कि इन स्टॉल्स में क्या क्या चीज़ें हैं, और जो मुझे अच्छी लगेंगी उनकी प्राइस भी आपको बताऊंगी, ताकि आप लोग जो है वो इनका पेज देखें, वहाँ पे जाके आप इनसे ऑर्डर कर सकें। गाइस, मीट माय प्यारी। लिटरली हमने इतने जो है ना प्रोग्राम्स बनाए, लेकिन मिलते कभी नहीं है। हमने लास्टली बनाया था कि हम ऑटोबान की साइड जाएंगे और वहाँ पे मस्ती शस्ती करेंगे, याद होगा? हाँ, याद है मुझे। शूट के बाद हमने किया था, ग्रुप भी बनाया था, पूरा सब कुछ था, लेकिन हम गए, लेकिन आज तक वो डे ही नहीं है। हेलो प्यारी। हेलो प्रीत हेलो प्रीत प्यारी। हाणे अती तव्हां खे हिते मज़ो अचे थो? अहिड़ा प्रोग्राम थींदा। ठीकु आहे, ठाहियूं था। हर कंहिंखे पंहिंजी प्रमोशन जी लॻल अथई। असांखे पंहिंजी असां हलूं था गाइस, पूरो सॼो कुझु असां एक्सप्लोर कयूं। मां पंहिंजी प्यारी सां गॾु एक्सप्लोर कंदमि, पोइ उन खां बाद तव्हांखे अपडेट कंदासीं। ॾाढो एंजॉय कंदासीं। ज्वेलरीज हैं क्यूट सी। ये वाली मुझे पसंद आ रही है। इसकी प्राइस क्या है? अच्छा अच्छा अच्छा। इनका पेज जो है वो ये है, ये दोनों पहन सकते हैं, बॉयज़ भी गर्ल्स भी। और देन बड़े ही तो मोट भी आए, सो प्रिटी। अस्सलाम वालेकुम। कुछ प्राइवेट मोमेंट हूंदा। अरे तुंहिंजा मां प्राइवेट मोमेंट कैप्चर कंदमि। पहिरियों दफ़ो त तूं टाइम ते आई। आउं तोखां पहिरें जी आयल आहियां। हाँ, उन ॾींहुं तूं कवाली में आई आहीं, तूं मूंसां मिली आहे? तूं अलाए किथे वेठी हुई आहे, आख़िर में ॾिठो त पोइ मां तोखे उतां हाय हाय त कयो। चल भला नचिया। मूं तोखे इशारो करे ॿुधायो त। हा, त पोइ मां तोखे ॾिस कयमि न, हाँ। परे खां प्यार ॾेखारियो मैं न। की वरी ॿुधाए। अच्छा जी, त असां हिन स्टॉल ते होममेड आहिनि। आई थिंक ॾाढा प्यारा आहिनि, ॾाढा सुठा आहिनि। पाण बि असां ख़रीद कंदासीं, तव्हां बि हिनजे पेज ते वञो, पाण ख़रीद कयो। बख़्तावर अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी ॾिनी आहे। बख़्तावर अॼु बख़्तावर जे लाइ न, मतिलबु जेके अल्फाज़ मां चवां थी न उहे सभु घटि आहिनि, छो त जेका हिन ॻाल्हि कई आहे न, हा हा हिमल बख़्तावर जी वीडियो ठहे थी, त हूअ वीडियो थी ठाराए, उहा ॾिसो। बाक़ी न कमु अहिड़ो कयो आहे जंहिंसां मां ॾाढी ख़ुशि आहियां। एनीवेज़, असां ओरीफ्लेम जे स्टॉल ते बीठा आहियूं, जिथे पाण खे जाम शयूं आहिनि। क्यूट चीज़ें भी हैं यहाँ पे। ये कैंडल्स हैं बहुत ही अच्छी। फरा स्मेल करके देखो। स्मेल कैसे करूं? ओह शिट। वैसे दिखने में तो बहुत ही अच्छी है। इनका रेट क्या है? 250। इट्स गुड, इट्स गुड। अच्छा 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 अच्छा। अकॉर्डिंग टू कलर। वाओ, इट्स गुड।
भाई अगर आप लोगों को ये बहुत ही सस्ती हैं, अगर आप लोगों को भी चाहिए तो इनका पेज है ये, यहाँ पे जाके आप इनसे लें। बहुत ही अच्छी है इनकी ओनर, ये प्राइस लिस्ट है इनकी। हिते मूंखे प्यारी प्यारी आंटी मिली आहे जेका होममेड केक मूं ठारायो बर्थडे जो, एॾो प्यारो एॾो लज़ीज़ हुयो जो जंहिं खाधो सभिनीनि तव्हांजी तारीफ़ कयूं। उन अॼु पंहिंजो हिते स्टॉल लॻायो आहे, हीअ तव्हां ॾिसी सघो था, प्यारो प्यारो स्टॉल आहे। हीअ मसालाज़ आहिनि जेके आहिनि आंटी पाण ठाहिया आहिनि, उहे बि तव्हां जेको आहे त वठी सघो था। वधीक आंटी खां पाण पुछूं था, आंटी तव्हां ॿुधायो छा छा ठाहींदा आहियो घर में? ये अॼु असां कप केक प्लस में संडे गिलास खणी आया आहियूं। हा। राइस मसाला आहिनि, सभु फ्लेवर आहिनि असां वटि। अच्छा हा, प्लस में मां होममेड शेफ बि आहियां। अच्छा। कुकिंग बि कंदा आहियूं। अच्छा अच्छा प्लस में केक वग़ैरह जेकर ऑर्डर ॾियो त हा। असांजो नंबर सभु वग़ैरह सभु कुझु ॾियूं त तव्हांखे व्हाट्सएप ते। जी। ऐं प्लस में जेकर होम डिलीवरी बि असां वटि हूंदी आहे। अच्छा, तव्हां बर्गर वग़ैरह पिज़्ज़ा वग़ैरह सभु ठाहींदा? बर्गर केक्स वग़ैरह अच्छा सभु कुझु ठाहींदा आहियूं। ऐं कुकिंग में थी वियो मानी वग़ैरह थी वई, उहा बि असां कॾहिं वेज में कंदा आहियूं। पर अच्छा अच्छा पनीर सही हांडी थी वियूं, पालक पनीर थी वियो, प्लस में टिका पनीर थी वियो, सही। इहे असांजो वेज में हूंदो आहे। अच्छा अच्छा, तॾहिं चवां न तव्हांजे हथ में लज़ीज़ छो आहे, मतिलबु तव्हां एॾियूं शयूं त ठाहींदा आहियो न। फ्रोज़न आइटम बि हूंदा आहिनि असां वटि, जेको बि अच्छा। ऑर्डर करे फ्रोज़न आइटम बि हूंदा जी, बसि पोइ तव्हां पंहिंजो मूंखे कार्ड ॾेई छॾियो या व्हाट्सअप नंबर ॾेई छॾियो ताकी मां। नंबर ऐं सभु कुझु तव्हांखे असां ॾेई था छॾियूं। ठीकु आहे। तव्हां भाई जेके बि ॿुधो था हिते, मां पंहिंजो बर्थडे जो जेको केक हुयो हिन आंटी खां ठारायो ऐं माशाल्लाह सां ॾाढो सुठो हुयो, जंहिं खाधो तारीफ़ कई हुई सभिनीनि। सो तव्हां बि सभु वञो ऐं आंटी खां पंहिंजो ऑर्डर वठो। ठीकु आहे, मां बि ऑर्डर कंदमि आंटी हा। खां रेफरेंस तव्हांजी सां। हा, तव्हांखे डिस्काउंट बस ॾिसो, सिधी ॻाल्हि कयांव थी, तव्हां मुंहिंजे रेफरेंस तां वेंदो तव्हांखे डिस्काउंट भी मिलंदो। ये आंटी आपको याद होगी जो फनकार स्टूडियो के कवाली पे थी, इनके नूडल्स बहुत ही अच्छे हैं। वहाँ पे हमें जाना था, हमें खाना था, लेकिन हम कवाली ख़त्म हुई तो ये आंटी भी चली गई थी, तो इसी वजह से आज हम इनका रामेन नूडल्स भी ट्राई करेंगे। तो अभी ये इनके रामेन नूडल्स बन रहे हैं। कौन से बन रहे हैं ये वाले? अच्छा, ये वाले बन रहे हैं, ठीक है। मूंखे लॻई तो जो टेबल किरी न अहिड़ो किरंदी मां। आपको मज़ा आया? अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि या न थींदा रहनि न, जंहिंमें असां पाण मिलंदा रहूं। वरी ॾिसो न ही जॻह ते असीं अचे वरी करे ब्लॉग ठाहियो आहे, होॾे यको घुमूं पिया, हुते यादि ई न हुयो। वरी स्टार्टिंग एंडिंग हिते ई गाइस असांजो हाणे आख़िरी स्टॉल आहे चाचा अज़ीम वारो, चाचा अज़ीम सॉरी, उहो कंदासीं। ऐं ॾाढो अॼु मज़ो आयो, सभु स्टॉल्स असां एक्सप्लोर कयासीं पंहिंजे व्लॉग खे, ऐं ॾाढो मज़ो आयो। हा, डिनर ला तूं ॾींदी न जाई, उहा तूं ॾींदी आहे। ॿी ॻाल्हि इहा, तोखे सभिनीनि स्टॉल्स में वधीक कहिड़ी शइ वणी? यार मूंखे त उहो ब्लैक वारो स्टॉल ज़बरदस्त लॻो, जंहिंमें जोड़ो शायदि उहो मां ब्लॉग में न ॾेखारियो। मूंखे त रामेन वारो वणियो, उहो बि इलाही सुठो हुयो, रामेन वारो बि सुठो हुयो। ऐं हिकु स्टॉल ॿियो बि हुयो जंहिंमें ज्वेलरी न हुई, जंहिंमें हेयर कैचिस वग़ैरह ब्लैक वारो, उहो बि ॾाढो सुठो हुयो। हा, इहो वारो बेस्ट बाई बेस्ट। तव्हां बि अगरि अहिड़ा प्रोग्राम थियनि त अचो, मज़ो ईंदव। सॼो फैमिली माहौल आहे, हिमल बि तव्हां ॾिसी सघो पिया, सभु वेठा आहिनि स्टॉल्स ते। हिमल त सभु हली विया आहिनि, असां कंटेंट जे लाइ बीठा आहियूं हिते। अच्छा जी, तो मैंने और फरा ने अभी सेम जो है वो क्या लिया था, ब्रेसलेट लिया था ना? नहीं, चेन ली थी। सॉरी मैं भूल गई, हमने वो लिया है। और इनसे हमने लिया है क्या भाई, इनका पेज था। हाँ, बहुत ही अच्छा, बहुत ही अच्छा। अगर आप लोगों ने भी इसी ट्रेंडी चीज़ें लेनी है ना, आप लोग इनके पेज पे जाएं, वहाँ से आपको एक अच्छी सी मिल जाएंगी चीज़ें सारी की सारी, है ना? हाँ। अब हम कहाँ चलेंगे? चाय पीने। सो लेट्स गो। चाय मिल गई है इस The next day. तो कल हम घर आ चुके थे और आते ही मुझे नींद आ गई थी, क्योंकि हम इतना थक गए थे और इतना हेक्टिक डे था। तो बहुत ही मज़ा आया, फैमिली इवेंट था। और उसके अलावा जो है वहाँ पे कुछ ऐसे स्टॉल्स थे बहुत ही अच्छे थे और हमारे दिल के करीब थे, जैसे कि रेमन वाली, और जिसके पास स्ट्रीट था और उनसे हमने थोड़ा सा इंटरव्यू लिया था। उसके अलावा कोई ट्रेंडी चीज़ें वाले थी, तो बहुत ही अच्छी अच्छी चीज़ें वाले थे। और उसके अलावा बहुत मज़ा आया। आजकल यार मुझे पता नहीं क्या हो गया है, मैं व्लॉगिंग नहीं कर रही तो एडिट नहीं कर रही, लेकिन आज से जो है ना, हमने फाइनली अपना ये चीज़ कवर करना है कि हमें व्लॉग अपलोड करना है। सो इंशाल्लाह आज से हम फिर
स्टार्ट करेंगे ये एडिटिंग, ये सारा सीन, व्लॉगिंग। सो आप लोगों को मेरे व्लॉग्स कैसे लग रहे हैं वो भी बताइएगा, और इंशाल्लाह बस ऐसे ही व्लॉग चलते रहेंगे और आप अपना प्यार बरसाना भूलिएगा मत। सो मिलते हैं अगले व्लॉग में। आई होप कि आपको ये व्लॉग भी पसंद आया होगा। अल्लाह हाफिज़, बाय बाय।